वेलकम टू सिंस सॉफ्ट स्टूडियो। दिस इज हाल चंडियो। सो अॼु असांजो जेको नेक्स्ट वीडियो आहे प्रोग्रामिंग में सी प्लस प्लस में जेको असां अपडेट कंदासीं एलिमेंट्स एरे जी मदद सां। लेट स्टार्ट था कयूं असां पंहिंजो लेक्चर जंहिंमें असां अपडेट कंदासीं विद द हेल्प ऑफ एरे बट असां सी प्लस प्लस में। अचो त स्टार्ट था कयूं। सभ खां पहिरियां असां ॾींदासीं हैश इंक्लूड ऐं ॾींदासीं आयो स्ट्रीम and using namespace खां पोइ ॾींदासीं स्टूडेंट। ठीक, उन खां पोइ इंटीजर मेन जेको असां मेथड था ठाहियूंसि, कर्ली ब्रेस ॾींदासीं जेकी असां इंटीजर आहे साइज़ हूंदसि, असां साइज़ था एक्सप्लेन कयूं एंड एक्स एंड पोस। ठीकु आहे, मतिलबु हीअ सॼा असांजा इंटीजर असां एक्सप्लेन कयासीं। इंटीजर ए हाणे ॾींदासीं असां एरे खे बराबरि था ॾियूंसि असां वैल्यू कहिड़ो था ॾियूं, मिसाल तौरु 1 3 5 एंड 7 9। अच्छा, हिते असांखे 4 खे हटाए था छॾियूंसि। ठीकु आहे, हीअ छा आहिनि वैल्यूज़ आहिनि सॼा जेकी असां अपडेट कंदासीं। इन्हनि मां पोइ जेको बि असांखे वैल्यू अपडेट करणो हूंदो त उहो असां डायरेक्टली हिते अपडेट कंदासीं। अच्छा, हिननि सभिनी खे असां इक्वल कयो आहे, कर्ली ब्रेस ॾींदासीं एंड प्लस में असां ओ हिते कर्ली ब्रेस जे थ्रू इन्हनि खे क्लोज़ कंदासीं। मतिलबु हीअ सॼा असांजा क्लोज़ थींदा। उन खां पोइ ॾींदासीं असां साइज़ बराबरि छाजी करणी आहे, जेका साइज़ कंहिंजी हुजे, साइज़ ऑफ कंहिंसां बराबरि थी वञे असांजी ए असांजो मेथड में अची वञे। ऐं डिवाइड कंदासीं असां साइज़ ऑफ कंहिंजी मदद सां ए जेको हुजे ऐं एरे में 0 थी वञे उते। ठीकु, त असां हिनखे बंदि कंदासीं। ठीकु, असां उन खां पोइ ॾींदासीं सी आउट में ॾेखारे। सी आउट में मतिलबु मूंखे छा ॾेखारे, मिसाल तौरु असां था चऊं द एरे एलिमेंट्स बिफोर अपडेट ऑपरेशन खां पहिरियां असांखे ॾेखारे त कहिड़ा अपडेट थियल आहिनि, उहे असांखे डायरेक्टली हिते ॾेखारीनि। क्लियर, उन खां पोइ असां हिनखे क्लोज़ करे छॾींदासीं। क्लोज़िंग खां पोइ हाणे असां स्टार्ट कराईंदासीं फॉर लूप। ठीकु, असां ॾींदासीं फॉर में असांखे छा करे ॾेखारे, आई इक्वल टू हुजे 0 एंड आई लेस हुजे कंहिंसां कंहिंखां साइज़ कहिड़ी जेको मथे असां ॾेई आया आहियूं एंड आई छा करे प्लस प्लस करे। क्लियर, उन खां पोइ असां ॾींदासीं सी आउट में छा ॾेखारे, सी आउट एंड सी आउट खां पोइ असां था ॾियूंसि डबल कोटेशन, यानी कि असांखे नेक्स्ट लाइन बि ॾेखारे। ही नेक्स्ट लाइन ते अची करे वरी असां ॾियूंसि था ए एंड असांखे डायरेक्टली छा करे ॾेखारे हिते ही ॾींदासीं। ठीकु, एंड हिते ई असांजो कर्ली डबल कोटेशन बंदि कंदासीं कंहिंखे, हिते डबल कोटेशन एंड ओ हिते बि डबल कोटेशन ॾींदासीं। हिकु बंदि था कयूंसि एंड हिते बि बंदि था कयूंसि। क्लियर, उन खां पोइ असां ॾींदासीं छा खे, असां आए एंड आए असांजो छा थी वञे, वरी हिन खे असां क्लोज़ था करायूंसि हिते एंड हिन खे असां हिते डिलीट था कयूंसि। क्लियर, ऐं हीअ छाजे थी वञे, बराबरि थी वञे हिते असांखे बराबरि जेको बि वैल्यू अचे उनखे असांखे हिते बराबरि करे ए असांखे छा करे ॾेखारे, एरे हिते शो कराए। त जेको बि वैल्यू असांखे ॾेखारे त उहो असांखे हिते शो कराए। उन खां पोइ वरी सी आउट असांखे ॾेखारे, मिसाल तौरु असां था चऊंसि सी आउट में छा ॾेखारे असांखे एंड ॾेई करे असां छा कंदासीं, अच्छा हिते डबल कोटेशन ॾींदासीं एंड एन खां पोइ ॾींदासीं द पोजीशन वेयर यू विश टू अपडेट एलिमेंट। ठीकु आहे, एलिमेंट्स ॾींदासीं, जेको बि तव्हां एलिमेंट अपडेट था करणु चाहियो उन जी पोजीशन असां हिते ॾेई छॾीसीं एंड हिनखे असां टर्मिनेट कयोसीं। टर्मिनेट करण खां पोइ हाणे असां सी इन ॾींदासीं, जेको असां पोजीशन जेका असां सेट था कयूं उहा ॾींदासीं। सी आउट खां पोइ द न्यू एलिमेंट असां हिते इनपुट कयोसीं। मिसाल तौरु हाणे असां छा कंदासीं,
न्यू एलिमेंट कंहिंजो हूंदो उहो असां हिते डायरेक्टली ॾियूंसि था। असां हाणे न्यू एलिमेंट था ॾियूं सी इन एक्स वारो, ठीकु। ऐं ए छा थी वञे, असां ए ॾींदासींसि पोज़ीशन माइनस थी वञे 1, ठीकु आहे। उहा माइनस किथां करे बराबरि हुजे एक्स जे, एक्स खे वैल्यू ॾेई छॾियोसींसि। हाणे असां छा कंदासीं, सी आउट ॾींदासींसि। सी आउट खां पोइ असां ॾींदासींसि द एरे एलिमेंट्स आफ्टर अपडेट। ऑपरेशन जेको बि असां ऑपरेशन अपडेट कयो आहे उहो असांखे हिते डायरेक्टली ॾेखारे। डायरेक्टली ॾेखारण जे लाइ असां ही ॾेई छॾियो, जीअं असांखे मैसेज बि ॿुधाए त हिते असां हिनखे ॾेई छॾियो आहे। उन खां पोइ असां साॻी फार था इस्तेमालु कयूंसि। फार में छा कंदासीं, आई इज़ इक्वल टू 0 एंड छा कंदासीं, आई लेस हुजे साइज़ जे एंड आई छा करे प्लस प्लस करे ॾेखारे, क्लियर। ऐं उन खां पोइ सी आउट ॾेखारे असांखे। सी आउट में असां डायरेक्टली ॾींदासींसि एन, यानी कि नेक्स्ट लाइन जीअं थींदी आहे। उन खां पोइ असां ॾींदासींसि ए ॾींदासींसि। उन खां पोइ असां ॾींदासींसि साॻी आई ॾींदासींसि एंड वरी साॻी असां ॾींदासींसि डबल कोटेशन में हिनखे क्लोज़ कंदासींसि। क्लोज़ खां पोइ वरी ॾींदासींसि असांखे एरे ते आउटपुट ॾियाराए। आउटपुट ॾियारण जे लाइ एरे असांखे हिते ॾेखारे, ठीकु आहे। हाणे रिटर्न छा करे ॾेखारे असांखे, रिटर्न 0 एंड करली ब्रेस। करली ब्रेस हिकु असांजी ऑलरेडी बंदि आहे। हाणे रन था करायूंसि, कंपाइल कयूंसि। कंपाइल खां पहिरियां सेव था कयूंसि। सेव असां मिसाल तौर था कयूंसि अपडेट .c++, क्लियर। हिते एरर आहे, एरर ॾिसूंसि त कहिड़ी आहे उहा असांखे। अच्छा ॾिसोसि, उहो ई डबल असां हिते ई ॾेई छॾी आहे, ओके। रन करायोसि, ॾिसूंसि था ही रन थी वियो असांजो। ही एलिमेंट्स ऑलरेडी आहिनि। हाणे पोज़ीशन असां कहिड़ी बि किथे कहिड़ी पोज़ीशन ते असां चेंज था करणु चाहियूं, मां थो चवां 2 वारी जेका आहे उहा। मिसाल तौर मां हिते 2 ॾींदोमांसि। कहिड़ो वैल्यू चेंज था कयूं, मिसाल 45 था ॾियूंसि। ॾिसोसि जेको बि हूंदो 2 वारी वैल्यू ते ॾिसोसि असांजी चेंज थी वई। ॾिसो 0 1 मतिलबु 1 2 उहो हिन पोज़ीशन ते ही चेंज थी वई। वंस अगेन ॾिसोसि असां हिनखे रिविजन था करायूंसि। मां हिनखे रन करायो। रन कराइण खां पोइ हाणे ॾिसो पोज़ीशन मिसाल वही कहिड़ी आहे, 5th आहे, मतिलबु एलिमेंट 4 आहे। त बस 0 खां काउंट कंदासीं त घणो थींदो, 5 थींदो। असां पोज़ीशन 5 खे चेंज था कयूंसि। 5 एलिमेंट्स ते असां था रखूंसि 12, एंटर कंदासीं। ॾिसोसि 5 वारे एलिमेंट्स ते 12। होप त तव्हां असांजी वीडियो प्रॉपर तरीक़े सां गाइडलाइन वरिती हूंदी। अगरि वीडियो पसंदि आयो हुजे त शेयर कयो पंहिंजे दोस्तनि सां। थैंक यू फॉर वॉचिंग।